ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद। नाज़रीन, रतो देरो खां ख़बर शामिल कंदासीं। रतो देरो भरिसां सिंध जे नाले वारे ओलिया बुज़ुर्ग हज़रत सैयद हयात शाह हुज़ूर जी सालियानी उर्स मुबारक जे मौक़े ते 4 रोज़ा मुनक़द थींदड़ मेले जो इफ़्तिताह कयो वियो। फ़क़ीर आज़र हुसैन बुढ़ो, दीदार अली बुढ़ो ऐं मोहम्मद इस्माइल बुढ़ो जी ज़ेरे निगरानी में हर साल जीअं हिन साल भी उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह ते चादर चाढ़े उर्स मुबारक जी तक़रीब जो इफ़्तिताह कयो वियो। मेले में मौत जो खूह, झूला, ईरानी सरगस, चिड़ियाघर, मिठाई रांदीगनि जा स्टॉल लॻाए दुकाननि खे संवारे सिंगारे बहितर नमूने सजायो वियो। मेले में वॾे अंग में अक़ीदतमंदनि शिरकत कई। सिंध जो भलोड़ मल पहलवाननि में दिलचस्पी मल जा मुक़ाबला थिया। मेले में सूफ़ी फ़नकारनि सूफ़ियाणा कलाम ॻाए सुर विखेरिया। मेले जी इंचार्ज फ़क़ीर आज़र हुसैन बुढ़ो ऐं दीदार अली बुढ़ो विची धमाल ते घरां मेहंदी बरामद कई। मेहंदी रस्म में पांधीड़नि इलाइक़े जे मौजूद आहिनि। रतो देरो नेशनल प्रेस क्लब जे सदर मुज़फ़र अली बोज़दार, अज़ीज़ुल अरिंद, एहसान बोज़दार, मुख़्तियार अली, कामरान गोहर, परवेज़ अली, ग़ुलाम शबीर, शाज़ेब जान ऐं ॿिया शामिल रहिया। मेहंदी धाम धूम सां दरगाह ते आंदी वई ऐं धमाल थी। उन मौक़े ते हज़ारें पांधीड़नि दुआ में शिरकत कई।